ग्रेजुएशन ग्रेजुएशन ऐं 50% मार्क ते थियो आहे। उहो सेकेंडरी जो मुंहिंजो जेको दोस्त आहे उहो 20 ग्रेड में बि पहुचे थो, 20 हुजे छड़ो 17 ग्रेड ते छो हुजे। जॾहिं किराए ते अपॉइंटमेंट जी साॻी आहे त पोइ मुंहिंजो जेको नौजवान प्राइमरी उस्ताद हाणे अपॉइंटमेंट थियो आहे उनखे घटि में घटि 20 ग्रेड बि मिले, 20 स्केल बि मिले। ऐं इहे सभु मसइला तव्हांजा हल कराइबा। पर पाण उस्ताद आहियूं, छड़ो पाण खे महसूस कयूं रूहे सुकुन किसके तरफ हो तो रूसिया कहता हूं सबके झूठ की आदत नहीं मुझे। असां सिर्फ महसूस कयूं प्राइमरी उस्ताद पाण खे उस्तादनि जे मसइले ते सिर्फ सेक्टर ते डेटा अपॉइंटमेंट वारे मसइले ते बाबा उस्ताद चङो छा कया। सही उस्ताद उहो आहे जंहिंजी समाज जे मुआशरे जे खिते जी हर चुलबुल में नज़र हुजे वो सही नमूने का उस्ताद आहे। समाज में कहिड़ियूं ॾिसो था सिंध जे माण्हू सां उर दुआई थी थिए, सिंध जे माण्हू सां ॾाढ थो थिए, सिंध जे माण्हू सां ज़ुल्म थो थिए। ऐं जेके पुराणे माज़ीअ में सिंध सां थींदड़ ज़ियादतुनि जे ख़िलाफ़ मैदान ते निकिरंदी, पर 20-25 सालनि में सिंध जे इशू ते कॾहिं बि न निकिती आहे। तव्हां सां इहो वाइदो आहे, इहो तव्हां सां वचन आहे त हाजी शबीर मोहम्मद सटे ऐं तव्हांजे न्याज़ जी अॻुवानी में सिंध ख़िलाफ़ थींदड़ हर साल जे लाइ बि ईअं मैदान ते हूंदासीं जीअं असीं पंहिंजे मसइलनि जे लाइ मैदान ते हूंदासीं। हिन वक़्तु असांजी पेटियल मीरपुर ख़ास ज़िले जे सदर साईं लगारी साहब आहे। उनजे ख़ानदान जी न्याणी जेका MBBS जी स्टूडेंट हुई ऐं उन सां केॾो वेदन थियो आहे। असां इन ज़ियादती जे बि ख़िलाफ़ आहियूं ऐं जंहिं ज़ियादती कई आहे उनखे शेम शेम जा नारा। असीं हिन पिंडाल मां इंतज़ामिया खां घुर था कयूं त उन असांजी न्याणीअ जे बेगुनाह जेको खून थियो आहे मजबूर थी उन जेको आपघात कयो आहे उन सां इंसाफ़ थियणु घुरिजे। जेके बि क़ुवतूं भले उहे कहिड़ियूं बि सुपर पावर ताक़त सां तालुक रखंदियूं आहिनि उहे क़ुवतूं अदालतुनि जे कचाड़े में जेकॾहिं उन सां इंसाफ़ नथो थिए त उहा न्याणी सिर्फ़ु हिकु लगारीअ जी न्याणी न हुई, पर उहा कमू शइ खां कराची ताईं सिंध जे हर गैरतमंद जी न्याणी आहे ऐं उनजे इंसाफ़ जे लाइ बि पेटियल मैदान ते सिंध जा खोड़ सारा मसइला आहिनि। असीं ख़ामोश सिंधी ॿोलीअ खे कुंडी ॿोलीअ जे दर्जे ॾियण जे लाइ बि हाजी शबीर मोहम्मद सटे सिकंदर जतोई जी अॻुवाणी में तव्हांजे ताक़त जे बलबूते ते तव्हांजे इतमाद सां इंशाअल्लाह ताला उन्हनि मसइलनि ते असां पाण पतोड़ींदासीं। असां उहे रखा आहियूं जेके सिंध जे हर मक़सद में फिक्र सां तालुक रखंदड़ माण्हुनि सां बि मोहबत कयूं था ऐं पंहिंजे उस्तादनि सां बि मोहबत कयूं था। कल्ह बि सिंध जे उस्तादनि जे हक़नि जे लाइ असां सिर्फ़ु कराचीअ में न पर जिते मुल्क जी क़िस्मतुनि जा फ़ैसिला थियनि था इस्लामाबाद सां उते बि वञी आज़ादियूं ॾिनियूं आहिनि, उते बि बांगूं ॾिनियूं आहिनि। ऐं हाणे बि उस्तादनि जूं खोड़ सारा मुलाज़िमनि जा मसइला आहिनि। असांजो इजलास 22 तारीख़ ते वरी बि इस्लामाबाद में आहे। वफ़ाक़ी तौर ते मुलाज़िमनि जूं पघारूं वधंदियूं आहिनि। असां इस्लामाबाद में एहतिजाज कंदासीं, एहतिजाज कंदासीं। हाजी शबीर मोहम्मद सटी ऐं सिकंदर जतोई उस्तादनि जी ख़्वाहिशुनि ते उस्तादनि जी फरमाइशुनि ते पेटीएम जी मरकज़ी सेक्रेटेरिएट में DRA जे अलाउंस ते महांगाई तनासुब सां उस्तादनि जी पघारूं वधाइण जे मसइले ते मुलाज़िमनि जूं पघारूं वधाइण जे मसइले ते हैदराबाद जी मरकज़ी ऑफिस में आल पाकिस्तान आल सिंध मुलाज़िम इत्तेहाद कन्फेडरेशन असां जोड़ीसीं। असां उते एहतिजाज कयोसीं ऐं सरकार सां ॻाल्हियूं कयूंसीं। सरकार चयो त मसइला हल कंदासीं। ऐं वरी सी जा दोस्त असां वटि वफ़द जी सूरत में पेटीएम जी मरकज़ी ऑफिस में आया ऐं दोस्तनि फरमाइशूं कयूं। दोस्तनि चयो त दरिया में टपो बि ॾियो पर कपिड़ा आला बि न कजो। लतीफ़ चयो न त मूंखे मुंहुं पिण पधी विधो ताल में उहा ईअं चवनि मथां बांध पिसाए। अॼु दोस्तनि हंगल कयो त असां तव्हां वटि आया आहियूं मुलाज़िमनि जे वसीम मुफ़ादनि जे लाइ। हाजी शबीर मोहम्मद सटियो अब्दुर्रहीम भारो सिकंदर जतोई क़ुर्बानी ॾेई बिना शर्त हिननि सां गॾिजी पओ त मुलाज़िमनि जा मसइला हल थियनि। असां महबूबनि खे चयो त बाबा तव्हांजो वरी बि हुकुम किन ते असां त हमेशह सरकारी मुलाज़िमनि जी
वसी तर मुफ़ादनि जे लाइ उस्तादनि जे वसी तर मुफ़ादनि जे लाइ हमेशह कुर्बान जा बकरा बणिया आहियूं हाणे बि असांजो शीश तव्हांजे हेठो आहे मूलीअ कातीअ सां को तिखी कातीअ सां को असांजो सिर तव्हांजे लाइ हाज़िर आहे असीं वरी बि उन सां गॾियासीं अॻुवान अठ अॻुवान असां सां तय थियो त जॾहिं बि टास्क थींदी त ॿ माण्हू टास्क कमेटी हूंदा हाजी साहिब चयो त असांजे तरफ़ो सिकंदर जतो ईंदो हुन अब्दुल भारो हूंदो ॻाल्हियूं थियूं दोस्त सही नमूने सां मौक़ो पेश करे कोन सघिया ॿाहिरि निकिरी वठनि मुबारकूं मुबारकूं ॾियारे वारो मसइलो कोन थींदो असां सरकार खे चयोसीं त तयारी करे अचो हैफ़ जी ॻाल्हि आहे लहो था जंग में वरी चओ त तयारी करे अचो बाबा तव्हांजी तयारी न हुई त पोइ तव्हां जंग में छो नथा वञो हुननि मुबारकूं चयूं असां उन ॾींहुं चयोसीं त हीउ दोस्त रांदि हाराए हिननि खे कहिड़ी ख़बर त उस्तादनि जा मुलाज़िमनि जा मसइला कीअं पेश कजनि सरकार खां जेको टाइम मिलियो उते तूं मामा करण में उहो सरकार खां मिलियल टाइम विञाया रोज़ रोज़ मुबारकूं हुयूं हिन वक़्त ताईं सिंध जो मुलाज़िम हिन वक़्त बि मायूस आहे परेशान आहे हुननि जे मुंहं तां मुर्कूं ख़तमु थी चुकियूं आहिनि वरी बि मुलाज़िमनि जे मुंहं ते मुर्कूं आणण जे लाइ हाजी शफ़ी मोहम्मद सिकंदर जतोई खे करबला जे मैदान में टपो ॾियणो पवंदो जेके मसइला आहिनि उन्हनि मसइले जे लाइ असां मैदान ते निकिरंदासीं ऐं इंशा अल्लाह ताला उहे मसइला हल कराईंदासीं जेकॾहिं महफ़िल में वेठल दोस्त माइंड न करे त उनजे नंढे भाउ जी हैसियत में उनजे आशिक जी हैसियत में महबूबनि खे अगरि कया बाबा लुंगियूं बि असांजी अखियुनि ते ही बि असांजी अखियुनि ते पर असांजी सकाफ़त अजरक असांजी महफ़िल मां ॾींहों ॾींहुं निकिरंदो थो लुंग जी रस्म पइजी वई आहे अॼु उते तव्हांजे खादम जी हैसियत में इहो अर्ज़ु कंदुसि त सिंध जी सकाफ़त खे विसारियो न अजरक खे हिननि महफ़िलनि में वरी मोटाए जेका असांजी सुञाणप जेका असांजी सकाफ़त आहे उहा आहे न त जहिड़ो रतु रगन में तहिड़ो अजरक रंग जहिड़ो रतु रगन में तहिड़ो अजरक रंग जोटी जे सामराज सां हक़नि ख़ातिर जंगी उहे मुड़ुस अणवांगुर अजरक हुजनि अंग दिलि त चवे थी त तव्हां महबूबनि सां खोड़ सारो ॻाल्हाए जॾहिं अहिड़ी महफ़िल सजायल हुजे ऐं तॾो बि उन्हनि महबूबनि जो हुजे जॾहिं बि असां सखल वञूं हैदराबाद खां तॾहिं बि फोन कंदा साईं हिते बीह रहिजो वरी जंहिंसां सखर खां हैदराबाद वञूं तॾहिं बि चवंदे हिते बीह रहिजो साईं अमोला जा एॾा कुर्ब जो चए साईं तोखे हिते बीहणो आहे कुदरती बरसाति पइजी वई साईं जे मां वटि आयो त बरसाति में सफ़ा पूरी झिरकी बणजी पओ दिलि त चए थी अहिड़नि महबूबनि सां वेही ॻाल्हाइजे वेही कचहरियूं कजनि हिननि महबूबनि जे किरदारनि ते वेही ॻाल्हाइजे कलाकनि जा कलाक ॻाल्हाइजे पर वक़्त जी तंगी आहे स्टेज ते वेठल साईं खबीर खान खे शाइरी पढ़ण जो वॾो शौक़ु आहे